अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदासीं तकरार ड्रामे जी अचण वारी किस्त जी नई अपडेट। छा अचण वारी किस्त में वक्त जो हाणे आख़िरी ॾींहुं आहे, मीर जे हथां मरदो या वरी वक्त भावल खे पूरो करे इहो इल्ज़ाम मीर जे मथां आणंदो ऐं इन झेड़े खे वधाईंदो। छा अचण वारी किस्त में दोस्तों मुमल वारनि जो हाणे हशर कहिड़ो कंदो नवाब खान या सजावल खान सां जेको वाइदो कयो अथई उहो निभाईंदो? छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों मूसा वारा भी जेल में छुटी ईंदा या न? इन वीडियो के आखिर ताईं ॾिसो दोस्तों, सॼी अपडेट ईंदासीं तव्हांखे इन नंढड़े वीडियो में। ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे अचण वारी किस्त जेका नेक्स्ट एपिसोड आहे उन में पहिरीं ॻाल्हि त दरिया इहो वक़्तु जो आहे उहो मिलंदो वञी नवाब खान सां। नवाब खान सिध सॼी आगाह कंदो, सॼी ॻाल्हि उन खे कंदो, इहो ॿुधाईंदो त हाणे सजावल खान खे पक थी वई आहे, शक हुयो हाणे पक थी वई आहे, तूं मूंसां मिलियल आहीं, हाणे तूं कुझु ख़्यालु कर ऐं मीर जो बिलो कर या भावल जो बिलो कर। ऐं वक़्तु हाणे नई चाल खेॾंदो दोस्तों, या मीर खे फसाईंदो या भावल खे फसाईंदो ऐं इन झेड़े खे वधाइण जी कोशिशि कंदो नवाब खान जे चवण ते। ऐं सजावल खान इहे मायूं मोटाए ॾींदो, लेकिन लीमो ईंदो वठी वेंदो। नवाब खान थोरो घणो जे मथां तनक़ीद कंदो, लेकिन इन सां गेम खेॾंदो, कुझु न कुझु मुमल जो बिलो कंदो ऐं इन खे हितां परे कंदो। जीअं इहा न हूंदी त लीमे जो घर वारी कुझु न करे सघंदी। अहिड़े हिसाब सां दोस्तों हाणे भावल बि जेको आहे ठार ऐं तयारियूं कंदो, छाजे करे त हाणे सजावल होॾे नियापो मोकिलींदो। सजावल हीउ मसइलो हल करे वरितो आहे त हाणे मीर ऐं जेको आहे भावल जो मसइलो हल कंदो उहो बि सजावल। ऐं मूसा वारा दोस्तों 2-3 किस्तनि ताईं फ़िलहालु अंदरि ई हूंदा। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।